वाह रे गूंगा वाह तुझा भाग भली कर शादी। पर यार दे तो खबर कंहिंजे घर मां तो शादी करे। बकरियों चारण मतलब सांवल सांवल जे घरा। अच्छा मतलब तो ॾाढो जड़ियल तुंहिंजी कामोर जी शादी पियो कर। छो वारिस छो तू सफ़ा ये पत्थर दिल बणजी बिठे भाॼाई हुसना ऐं अबेरेस हाकिम खान के मारण सां गॾु मूंखे बि घुटो ॾेई मारे छॾी हा। त घटि में घटि तुंहिंजी मोहबत मन अंदर गॾु खणी मरां हा। मां त तोखे पंहिंजे मन जो वारिस बणायो आहे और तू तो मूंखे लावारिस बनाया हुआ है। ये तो छा कयो वारिस खान, ये तो छा कयो। वारिस खान ये बई उन गोठ जा माण्हू आहिनि जंहिं गोठ जो तूं वारिस बणजण जा ख़्वाब पियो ॾिसी ऐं तुंहिंजा इहे ख़्वाब तॾहिं पूरा थींदा जॾहिं तूं कामोरी सां शादी कंदे। ऐं वारिस खान तूं जॾहिं कामोरी सां शादी कंदे न तॾहिं तुंहिंजी मां राज़ी थींदी ऐं तोखे पग बदिराईंदी। मां सम्झां थी कामोरी धीअ त तूं पंहिंजे दिल जो वारिस खान खे बणायो आहे, पर मां छा कयां। वारिस खान जेके मूंखे सूर ॾिना आहिनि मां वारिस खान खे कॾहिं बि माफ़ नथी करे सघां। मुंहिंजी न्याणी तूं वेठो वियाव आहीं, अॻ में ई लोक तुंहिंजे नाले ते तुंहिंजे भाउ खे ताना ॾिना आहिनि। हाणे मां नथी चाहियां त को बि तो मथां ॿीहर गंद उछलाए। यो खबर सिकंदर शादी ठो अंदर साहब अंदर तक कुछ भी न हो, एक भी जुआरी न हो, रुगो करी वाला कख होया। साहब ये सब जुआरी गोठ जे ॿाहिरां गुलशेर वारी जाइ ते जुआ खेरंदा आहिनि। हा साहब असांखे हेॾां न होॾां हलणु खपे। त पोइ अचो अॼु हिकु बि जुआरी न आहे छॾणो। जुआ जा सभु अॾा बंदि कंदुसि। हलो मी तू सा पुलिस जे चक्कर में गाल विसरी वई। रे साला खान तो सा मिलण थो चाहे। प्रभु
मुझे पंहिंजो अॼु ख़्यालु हुयो त रईस सालार खान सां मिलां। मेरा अब फिर तो आए परेशान क्यों लगी? कहिड़ी परेशानी अथई? छा ॿुधायां जानूअ खे त असां जेको पहिरियां रेस लाल खान खे सम्झंदा हुआसीं हाणे उहो नाहे रहियो। लाल खान ॾिसण में त इंसान थो अचे पर आहे वॾो शैतान। मेरा छा ॻाल्हि आहे? कहिड़ी सोचनि में गुम थी वियो आई? फिर तो आहे न? जानू तव्हां मुंहिंजा परेजा मिट आहियो पर मुंहिंजी यारी बादल सां रही आहे, जंहिं करे बादल खे मां अदा खां सवा कॾहिं सॾु न आहे कयो। मेरा फिर तो आहे न? बादल खां को तोखे दुख मिलियो आहे छा? पर यार मूंखे हाणे नथो लॻे त का बादल जी ऐं मुंहिंजी दोस्ती घणो टाइम हलंदी। हा बाबा सालार खान अला पीर असांजा जो पुलिस सां कांटे जो फ़र्क़ु रहिजी वियो ऐं असां लिकी वियासीं त बाबा असां हिते न हुजूं हा, पंहिंजे मारोटनि सां गॾु लाकअप में सीए जा मज़ा वठूं हा, ऐं तव्हां असांजी मालिकी कोन कयो आहे। बेशक जूसा तुंहिंजी मयार जाइज़ आहे पर असां बि वसां कोन घटायो आहे तुंहिंजे माइटनि खे छॾाइण जे लाइ। बाबा पोइ असां छा सम्झो? असां मां तव्हां बेज़ार आहियो या तव्हांजी मथे ताईं पहुच घटिजी वई आहे? जूसा और संभाले ॻाल्हा छा थो बकी? वारिस खान बाबा तव्हां असां राज जा वारिस आहियो, वॾा आहियो, तव्हां असांखे मुंहिंजे मारोटनि खे इहे लाकअप में निधन को छॾींदव त बाबा पोइ असां कंहिंखे त आणींदासीं? पाण सम्झो न बाबा, ॿिए कंहिंजो दर खड़काईंदासीं। तव्हां असांजा पगधणी बि आहियो, अबा बि आहियो। जूसा मूं चाचा मथे ॻाल्हाए छॾियो आहे, तुंहिंजा माण्हू शाम ताईं वापसि अची वेंदा, हाणे त बसि न। महिरबानी रस बाबा, इहो बि तव्हांजो असांजे मथां एहसान रहंदो। हा तव्हां वारी छोकिरी जेका घरां निकिरी वई हुई उनजो को ॾस पतो पियो या न? बाबा साईं असांजी बाह बि हंधि नाहे, शेरल वटा। शेरल वटे? त पोइ ॿुधायोसि न, कन मां ॿुधायांसि त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। चाचा साईं हिननि जो शक आहे त हिननि जी बाह शेरल वट आहे। एस बाबा असांखे शक न पर पक आहे, चूसरनि जी बाह शेरल वटी आहे। सुडा जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे न त शेरल असां कहिड़ो परे आहे, ॻोठ जे हुन दंग में शेरल जो घर आहे, रहूं था घर में, पोइ खट खटाए छा पंहिंजी बाह त वापसि कंदासीं न चरियो। ऐं शेरल वारनि जे जहिड़ो कयो हथे खाली असां बि न हूंदासीं। हा जूसा रब ऐं मजू ॻाल्हि भली था कनि ऐं गैरतमंदनि जो बि कमु इहो ई आहे। ही तव्हां जॾहिं सभु गॾिजी वेंदव न, एतिरा माण्हू ॾिसी शेरल वारनि जी हवा ई निकिरी वेंदी, पोइ वतंदई वाहन में लिकंदा। न चाचा साईं न, ये पराए घर में घिरण सां असांजा माण्हू मारिजी सघनि था। पोइ छा करणु घुरिजे वारिस खान? बाबा वारिस खान तव्हां छा था सोचो? शेरल जे भाउ गुंगे जो अगवा। वाह वाह वारिस खान, वाह तुंहिंजी सोच। ॿुधाए छॾ गुंगे खे त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई न उहो कपजी वेंदो। बाबा साईं सम्झो त गूंगो थी वियो, ठड़क ठड़क ठा। ओए जूसा मूंखे बि तो मां इहा ई उम्मीद आहे। बाबा साईं अवल त जूसो कंहिंसां टक्कर खाईंदो न आहे, जे टक्कर खाईंदो आहे न वाह जो खाईंदो आहे। बिना छोरा छिना दे त ख़बर किना अॼुकल्ह तो वारो इहो ईदो ॾिसण में कोन थो अचे। मासी दयाणी ईदे जो थी पुछे भला ईदे सां इश्क थी वियो थी छा? अरे निभागा छोरा
शर्म नथो अचई मां जहिड़ी सां चर्चा तो करे चर्चा न मासी दयाणी तुझे दिल जी ॻाल्हि कईदम तुझो ज़रूर ईदे सां को चक्कर आहे। दयाणी धक मारे या खारे दिमाग तो जाइ ते अथई न इहो चवे छा थो। मासी दयाणी मां अम्मा नूरा न आहियां जो तोसां घटि कयां। मां ॾिनो आहे ॾिनो पुट छुटे जो सम्झे थी वधीक पाण घटि करण वारो मां बि न आहियां। हाँ तू एॾो मोतबर थी वियो आहे जो मूंखे तो चवे त तोसां घटि न कंदुसि। ई त हुआ वञाए त क्याड़ी हाँ हे हलियो आहे ध्याणीअ सां चर्चा करण वारो ध्याणीअ जो धक मारे या खारे। मां गुंगो बि सियाणो पर ख़ैर केतिरो लिखंदो छो त जूसो खणे जंहिंजी जूणी तंहिंजो वरो बचे न थूणी। जावेद पुट ठही संभरी काॾे थो वञे पियो पनीअ ते वेंदे ठही संभरी मां सम्झां थो त तूं केॾो ख़ुशि आहीं। अॼु वञी सिरह जे पीलनि गुलनि में बांसुरी वॼाए पुट। केॾी त शादीअ जी ख़ुशी अथसि बाबा वरी कंहिंखे शादीअ जी ख़ुशी आहे। बाबा हिन जावेद जी ॻाल्हि तो कया हिनखे शादीअ जी ख़ुशी आहे ॿियो वरी कंहिंखे। ओ बाबा शादी कराईसि न पाण इहा ख़ुशी लही वेंदसि। इहो ई त सोचां थो त हाणे जावेद पुट जी शादीअ जो वक़्तु वेझो अची पहुतो आहे। भला जावेद भाउ लाइ किथे संग बि ॾिठो अथई या शेरल पुट चवंदा आहिनि त 80 मत खसी। अरे बाबा 80 में त मां आहियां तुंहिंजी मत कंहिं खसी आहे। कीअं वरी बाबा छा तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में ॻाल्हि न थी हुई कमदार जी धीउ कामोरीअ जे लाइ। पर बाबा मूं त चयो त अधी कामोरी। शेरल पुट इहा ॻाल्हि तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में थी पर हाणे जीजा पाण मूंखे घर घुराए इहा ॻाल्हि कई आहे। जावेद जी शादी कामोरी सां कराइण थी चाहे। बाबा किथे जीजा? हा पुट हा जीजा इहो ई थी चाहे पर इहो राज़ राज़ ई रहे। ठीकु आहे बाबा इहो राज़ राज़ ई रहंदो। मां सम्झां थो त तूं केॾो ख़ुशि आहीं। अॼु वञी सिरह जे पीलनि गुलनि में बांसुरी वॼाए पुट। वॼाए पुट वॼाए बांसुरीअ खे वॼाए बांसुरीअ खे। मूंखे ख़बर आहे त अॼु तूं केॾो ख़ुशि आहीं। वञी सिरह जे पीलनि गुलनि में बांसुरी वॼाए ख़ुशीअ जी बांसुरी। ख़ुशि थी हा ख़ुशि थी तूं
छा त तुंहिंजी बांसुरीअ जो आवाज़ आहे। मुझे जावेद पुट जी बांसुरी अॼु ख़ुशीअ जा आलाप थी आलापे। अदा ढोलना खेर त आहे न, तुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा, तुंहिंजी अखियुनि में बि अणमुदाइता मींहं आहिनि। कॾहिं झिक करे टिकी था पवनि त वरी कॾहिं वसकारो करे गुज़री था वञनि। भाॼाई जंहिंजे नसीबनि जूं लकीरूं मुंझल हुजनि न, उनजी अखियुनि में ॻोढ़नि ऐं उदासी खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे हूंदो। भला भाॼाई नसीब त ॾिसो न गूंगे जा, जेके अण घुरे चंड मिली वियो आहे। अदा ढोलण जे साइण पाण थी कामोरी जी शादी गुंगे सां कराए त पोइ उन खे रोकण वारो केरु आहे? मां रोकींदुसि भाॼाई, मां रोकींदुसि जीजा खे। तूं? हा भाॼाई, मां उन जीजा खे बाहूं ॿधंदुसि त मुंहिंजी कामोरी मूंखे ॾे। हिकु गूंगे खे कामोरी ॾेई मूंसां एॾो ज़ुल्म न कर मूंसां एॾो ज़ुल्म। न ढोलण भा न, ईअं न कजा। त भाॼाई आख़िर मां छा कयां? अदा फिलहाल त हिन दर्द जी दुनिया खां पाण खे ॿाहिरि कढ। भाॼाई मां कामोरी खां सवाइ मरी वेंदोसि मां भाॼाई। अलाह कंदो तूं 100 साल जींदे ढोलण भा, अहिड़ी वाई त न कढ। उथी तूं हाणे उथी हथ मुंहुं धो, ॾिस पंहिंजी हालत छा करे छॾी अथई। सफ़ा दीवानू थी वियो आहीं। भाॼाई मां कामोरी जो दीवानो आहियां भाॼाई, दीवानो आहियां मां कामोरी जो। अदा तूं हिम्मत न हार, अल्लाह वॾो आहे। कि मां ही रोज़ किरी सघां। सूरह सख्तियों नीड़ बिनल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल। भागो वियो केॾा? गुंगो जिन हो छा जो बांसुरी जो आवाज़ बंदि थी वई, गुंगो गायब थी वियो? सा ओदा ओया बांसुरी गुंगे जी बाबा ओया। प्रभु ॻोल्हियो हिन गुंगे खे हिते ई किथे हूंदो। असांजे ख़ौफ़ खां बांसुरी हथनि मां किरी पई हुजेसि ऐं किथे वञी लिको हुजे। अदा जूसा निभागो गुंगो वॾो को जिन्ना, ख़बर ई न अलाए काॾे गुम थी वियो। अदा ओ हुन वाह मिली ॾिसूंसि। हेॾे वाह ॾे हलूंसि पोइ। अदा जूसा हिन वाह में वॾो पाणी आहे ऐं पाणी वॾो थधो आहे। जेकॾहिं हिन पाणी में हुजे बि आहे न त थड़की हिन पाणी मां निकिरी अचे। तूं सही थो चईं बालू। गुंगो एतिरो वक़्तु थधे पाणी में न वेही सघंदो न लिकी सघंदो। चइबो त गुंगो कंहिं ॿी जॻह ते लिखी वियो। मां गुंगो बि सियाणो
पर ख़ैर केतिरो लिखंदो छो त जूसो खणे जंहिंजी जूणी तंहिंजो वरो बचे न थूणी। अचो हिन धी जो अर्ज़ मन चओ त मां बि पोती मेड़ विझां। पत्थर दिल मां बि न आहियां जो अहिड़ो वर्ताव कयां पंहिंजी औलाद सां, पर बाक़ सोरठ कम ई अहिड़ो कयो जो मूंखे मजबूरन पत्थर दिल थियणो पियो। अरे भी ते बिन्ना किन्ना छोरा चुना अरे छाते कुले ते छातो खई वने ॾिसी नथो ते पंजर खई पियो वञा। अरे पंजर अरे छोरा यू काॾे तो खई वने? ही रस्तो सिधो नक साम्हूं मुंहिंजे घर जे दर ते वेंदो आहे, ओॾे खई थो वञा। घर पर छो? अरे मामा मिठल कुरबया कुठल। अरे छोरा मामू न चओ मूंखे, न चओ मामो। केड़े मां तुझी मां जो भाव आया जो तू मूंखे मामो तो चवे? भला तू ही ॿुधाए त छा चवां? मिठल आया सब जो ॾिठल वाइठल ऐं कुर्ब जो कुठल, पर ॾिना तू इहो त ॿुधाए इहो पंजर घर खणी छो थो वञे? ॻाल्हि ॿुधाइण जहिड़ी त नाहे, पर जेकॾहिं पुछी थो त ॿुधायां थो। अम्मा पादर हणी हणी असली दून सुजाए मूंखे कयो अथई धार, पोइ पंजर ऐं जूसे जे दर तां चोरायो आहे। ठाहींदुसि पंहिंजी झुपड़ी पंहिंजे रहण लाइ, भली अम्मा खे ख़बर पवे त मां उन खां धार बि रही थो सघां। हा अरे हेॾे ट्रकणा ॾेडर बुख मरंदे बुख, इहा माणे आहे जेकी पिन जा टुकर थी खारावई। अरे हेॾे नूरा खां जुदा थी गुज़ारींदे न, इहो पिन जो टुकर त छा पर को भितर बि वात में नसीब न थींदई। हा कारा टिंडण। हा भला ॻाल्हि त ॿुधो, हिन ॿार खे काॾे कयां? इहो पंजर खणी हली अधी दयाणी घर में रख। सांवल जे बकरे जो वाड़ मां हिकिड़ो पंजर भॼी पियो आहे, हली उन में विझंदासीं। हा हली आ ॾिना पुट, हली आ तोखे वठी हलां अधी दयाणी जे घर। मां आहियां मिठल, सभु कंहिंजो ॾिठल वाइठल, कुर्ब जो कुठल। हाणे हलिया हले हले वञी थो किराई थो हथ विझाए हथ न ॾेई। किथे ॾाढो जुड़ियल ऐं जीजा मुंहिंजी धीअ कामोरीअ जी शादी इन गूंगे चरे सां न कराए विझनि। न ईअं त करण मां भी कोन ॾींदीमांइ, छो त मूं कामोरीअ जी शादी वारिस ख़ान सां कराइण जा ख़्वाब ॾिठा आहिनि ऐं मां पंहिंजे ख़्वाबनि खे चकनाचूर थियण न ॾींदसि। मां हर हाल में कामोरीअ जी शादी वारिस ख़ान सां ई कराईंदसि, छा बि थी पवे, दयाणीअ जो धकु मारे या खारे। छा ॻाल्हि आहे जानू भा, परेशान तो लगी? अदा तूं कहिड़ी सोचनि में गुमसुम आई मुंहिंजा भाउ? अदा अॼु मूंसां मेराब मिलियो हुयो, वॾा हाल हवाल ॾिनई। छा पियो चए मेराब? अदा मेराब जेका ॻाल्हि कई न, ॿुधण सां ई तव्हांजा होश खता थी वेंदा। छा अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि कई मेराब? आख़िर ॿुधाए त सही थियो छा आहे? ही गरम गरम चांहि पियो तव्हां। अदी गुलाम, तव्हांजे हथनि जी चांहि जो ज़ाइको ई अलॻि आहे। अदा जानू चांहि वणेई न? हा मुंहिंजी भेण। हा जानू,
मेहराब कड़ी गाल कई तो सा अदा मेरा अब ॿुधायो त बादल हाणे साॻो बादल नाहे रहियो। बादल सागो बादल नाहे रहियो छा ॻाल्हि आहे? सालार खान ही मजबूर माँ जी झोली थई, ही मजबूर माँ जी झोली थई। मुखे मुखे मुझी दी मुखे मोटाए आने ने तो केला आवाज तो आ मुझी दी मोटाए आने ने। बाबा अदी वरी का भी गलती न कंदी, मुझे हथन के ॾिस बाबा, मां हथ थी बधा अदी के घर वठी आ। बाबा मुझे इन गोड़न के ॾिस, मुखे मुझी भेण जिंदा सलामत वापस आने दे। बीहरो घर का बाहर न निकरंदी बाबा, न निकरंदी। बाबा रहम कर असांजे हाल ते रहम कर बाप। सालारी तो पत्थर दिल छो थियो? सोरठ तुझी भी तो धी है, कुछ रहम जी दिलदार, कुछ रहम कर, कुछ रहम कर। बाबा सोरठ जे बदले में मुखे सजा दे, पर हुन के घर मोटाए वठी अच बाबा। हिन धी जो अर्ज मन चओ त मां भी पोती मेड़ विझाए। पत्थर दिल मां बि नहियां जो अहिड़ो वर्ताव कयां पंहिंजी औलाद सां, पर बाक़ सोरठ कम ई अहिड़ो कयो जो मूंखे मजबूरन पत्थर दिल थियणो पियो। पर ख़ैर सुभाणे ताईं मां सोरठ खे घर वठी ईंदुसि। सच्ची बाबा? सालार ये तुझे एहसान मां जिंदगी भर न लाए सघंदसि। ठीकु आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी गौर सां ॿुधी छॾ, इन अहसान जे बदिले में तव्हां ॿिन्ही खे घर में गूंगो थी गुज़ारणो पवंदो। हाँ सालार हाँ, तू जीअं चवंदे न, तू जीअं चवंदे असां ईअं ई कंदासीं, असां गूंगियूं थी रहंदासीं, तू जीअं चवंदे ईअं कंदासीं। बस मुंहिंजी धीउ खे वठी अच। मंजूर आहे बाबा, मंजूर आहे। हाणे असां हिन घर में गूंगियूं थी गुज़ारींदासीं। हाँ सालार, असां उहो ई कंदासीं जी तू चवंदे। और पैस खुदा जी का गूंगो वतन में निकली हो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जुसा हे ॾिस तुंहिंजा ॿई मारोट मां पाण सां गॾु वठी आयो आहियां। महिरबानी रस, मूंखे तव्हां मां इहा ई उमेद हुई। जुसा तोखे हिन जे एवज़ हिकिड़ो कमु करणो पवंदो। कहिड़ो कमु रहिस?